नासिर सिंध के असीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 280 उर्स मुबारक इंतहाई अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। अॼु निगरान वज़ीरनि पारां दरगाह ते चादर चाढ़ी सरकारी तक़रीबन जो इफ़्तिताह कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे मटियारी मां फरहान शेख। नाज़रीन, सिंध के अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो 280 उर्स मुबारक तमाम अक़ीदत और एहतराम से मल्हायो पियो वञे। अॼु निगरान वज़ीरनि पारां दरगाह ते चादर चाढ़े सरकारी रस्मुनि जो इफ़्तिताह कियो वियो। सकाफ़त खाते तरफ़ां राग रंग महफ़िल ऐं अदबी कचहरी, उन खां अलावा सुगड़ कचहरी ऐं ॿियनि प्रोग्रामनि जो इनकाद कियो वेंदो ऐं उन खां अलावा जेको स्पोर्ट्स खातो आहे उन जे तरफ़ां मलाखिड़ो ऐं ढगन ऐं घोड़नि जी दौड़ जो मुक़ाबिलो करायो वेंदो। उन खां अलावा जेको लाइव स्टॉक खातो आहे उन जे तरफ़ां जानवरनि जी नुमाइश कई वेंदी। सिक्योरिटी के हवाले से जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम तमाम सख़्त किया विया आहिनि। दरगाह जे चौधारी 2500 खां मथे अहलकार मुक़रर किया विया आहिनि। उन खां अलावा स्पेशल ऐं ॻुझनि इदारनि जा जेके अहलकार आहिनि उहे मुक़रर किया विया आहिनि।